दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत सरकार मदीना ते एक मरतबा दरूद शरीफ अवां मोकलियो अवां ते मालिक साईं पंहिंजो रहमत के तहां जा गुलाम तहां सां गॾु के अवां जे शहर में मौजूद आहिनि के कुछ अरब आहे शहर हे भी दरूद पढ़ण था आप भी दरूद पढ़ा यो दरूद हाणे पचे पाण करीमन फरमायो हिकड़ा उहे बंदा जेके असां ते सलात मोकिलिन था पर उन्हनि जी दिल असां जी मोहब्बत प्यार खाली ओहो दरूद अल्लाह जा असां जी बारगाह में पहुंचाए के उहे आहिनि जिनके असां सां मोहब्बत प्यार निस्बत पंहिंजी जान खां वधीक पंहिंजी वालिदैन खां वधीक पंहिंजी औलाद खां वधीक वन्नास अजमईन हर इंसान खां वधीक उन दरूद मुझे दिलबर फरमायो अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम अहले मोहब्बत वारन जो दरूद असां ॿुधूं बि था उन्हनि खे सुञाणो ये निस्बत तवस्सल वास्तव नबी प्यार जिन जो वास्तव सच्चो आहे वो दरूद दिल भर पान ॿुधे थो उन्हीं खे सुञाणे हिन वक्त जी हालात हर मुसलमान बखूबी वाक़िफ़ अज अहिड़े दौर जे अंदर जो हर गुनाह इंतहा ते पहुची रहियो आहे अवां पंहिंजा घर जायूं माल बचड़ा अल्लाह जे हवाले करे स्वारिन ते प्यादल अचे का मैदान ज़ुल्हज जो महीनो ही महीनो खास कुर्बानी जो महीनो आहे जंहिं महीने में सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जी रज़ा खातिर पंहिंजे ख्वाब खे पूरो करे उहो खुदा जो नबी प्यारो नबी सच्चो नबी जिनजो शान कुरान में हलंदो रहे थो क़यामत ते हलंदो जॾहिं बीबी साण जो वो वक्त आयो आहे पचरो जायो काथे आबिर ज़मीन उन्हीं ज़मीन में बाहर पानी मोड़ा ॾेई निकिरी अम्मा समाज कयो पानी तो निकितो आहे रब करम कयो आहे मथां पानी हेॾे होॾे वञे इन पानी गचदारो बनो बधी अम्मा समाज तकलीफ़ वठी पाण मिट्टी खे धोए उन पानी बनो ॿधो सरकार मदीना फरमाए थो जेकॾहिं बीबी साहब उन पानी के न ॿधे त इहो पानी सारे मके जे शहर खे आबाद करे ओ फर्जन प्यारो तेरे दुनिया में कर्म जा कदम रखन था छाल रंग लगा कुछ समझ पांजे बाजे सा हलण लगो घुमण लगो अध रात
रात हली चुली आहे ख्वाब ॾिसनि था फरमान तुंहिंजो कम करण मां इब्राहिम सुजाग जावा ॾींहुं भरियो सिज भरियो पंहिंजे पुट खां पुछे थो काल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। ए मुझा बच्चा इस्माइल खुदा को किनी हो तो मैं अर्ज़ कम या अल्लाह रब हबली मैंने सालिहीन ए रब्बा ए मुझा मालिका मुझे साले बच्चो अता कर। अल्लाह पाक मुझी दुआ कबूल कई तू पैदा थे अज मुझी हंज में आ मुझी कच्छ में आ क्योंकि भाकर पाया तो वो सारिया तो प्यार तो खुदा जो हुक्म ही थियो है तो इन्हीं बच्चे के मुझे राह में कुर्बान कर। पंहिंजे अखियुनि जारो पंहिंजे हथ में पान काती खणी इंजे गर्दन ते वाह सुभान अल्लाह। अर्ज़ तो करे मुझा मौला तुझो हुकुम मुझी जान भी हाज़िर आ मुझो बच्चो भी केड़ी न मोहब्बत खुदा केड़ो न प्यार खुदा है बच्चा ॾाढा प्यारा है। अल माल वल बन ज़ीनतुल हयात औलाद ऐं माल दुनिया जी ज़ीनत आहे दुनिया जी खुशी आहे। अॼु उहा दुनिया जी खुशी अखियुनि खां परे थिए इनकार कोन। सुबुह पंहिंजे पुट खे फरमाए थो मुंहिंजा बच्चा काल फल मां तो अमर सतजदनी इंशाअल्लाह मैंने साबिरीन। ए मुंहिंजा बाबा जो अल्लाह जो हुक्म तो खे थो आहे उन हुक्म खे भरी तू अदा कर। जे खुदा घुरियो त मूंखे सब्र वारा दे। फलम्मा अस्लमा तल्लहु लिलजबीन पी फरमायो पंहिंजे फर्ज़ंद ही जवाब ॾिनो जॾहिं अबू बि राज़ी अम्मा बि राज़ी सुभान अल्लाह पंहिंजे बच्चे खे लेट बच्चा हथनि सां लेटाए सुभान अल्लाह जॾहिं बच्चो लेटो आहे पुट सौं थी सुम तुझी नेड़ीअ ते काथे वंदी ये जेका मुंहिंजे हथ में अबा भली खाली हे त हिकु जान हज़ार सौ जानियूं खुदा मूंखे अता करे खुदा जे हुक्म जे आॾो मुंहिंजी हर जान कुर्बान दुआ घुरो त मौला करीम असांखे बि इहा मोहब्बत ॾे असां बि पंहिंजी हर ख्वाहिश पंहिंजा इरादा हक़ जे फरमान आॾो कुर्बान करे हक़ खे साम्हूं रखी पंहिंजे कदम खे वधायूं जिन हक़ ख़ातिर कदम वधायो उहे अॼु तव्हां हक़ जे ख़ातिर पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे पंहिंजे घर पंहिंजे बचनि खे जाइ ते छॾे रब जे हवाले करे प्यारी दुआ घुरी पंधरा करे मैदान में आया हो कुल पक ॼाणो त तव्हांजो अचण अजायो न आहे तव्हांजो अचण अजायो अॼु तव्हांजे दफ़्तर में मालिक पंहिंजे कर्म सां हुकुम फरमायो मलाइको इन्हनि जा गुनाह ठाहियो जाते गुनाह लिखियल उते नेकी लिखी तो पियो जिन जे लाइ खुदा जे हुकुम सां दफ़्तर में नेकी लिखी थी उहे जन्नत पंहिंजे बच्चे
सुमार बाबा का थे पुट निड़िया जे मथा बच्चे हथ खेड़े घेरे कपड़न खे करे पान पसंदा अबा छाछो करे हथ जो हथ हेडे होडे अबा बियो तो कुछ ना है नीला मां जेके कपड़ा मुझे निड़ी के वेड़े उन्हीं के करे मता काती आन में बाबे के दे केड़ी मोहब्बत है केड़ी सच्चाई केड़ो खुलूस केड़ी नसीहत है तहां भी पांजे इरादे के पोचे रखी हक सच्चा इरादे के अग में रखो सामो रखो तू डालो जन अल्लाह जी रज़ा का मामूली ना यही जी अल्लाह जी अल्लाह जो खातिर हिकड़ो बचो जेको खुदा खा किनी वठे तो काती दिल गुड़ते पहुंचिया तेज कातिया काका ॾींदो वञे थो ताकत ना है काती के जो काती कम करे टुको भी ना आयो दत जो बि न बच्चे के कोई ना आयो उन्हीं खां बाद अर्ज करे तो बाबा जरे काती वहां जी मां पंहिंजी जान मां ॾियां इने मड थे मकदी दाई उतो अल्लाह ताला जन्नत मां एक दुंबो मोकिलियो सुभान अल्लाह पहिरो बचड़ो कदमन में पियो वो दुंबो मलाक कदमन में ॾिनो उन काती हेठा ॾिनो काती दुंबे के कोई सुभान अल्लाह दई ई जान रखे अखियों पड़े फरमाए तो सुभान अल्लाह मुझे बच्चो तो न बनो वेठो आज दुंबे देखा काला जा मां तो मरो सद जदनी इंशाअल्लाह मैंने साबरीन ये करे मुझे अल्लाह तो मुखे सगर वाला माचर न कनस इनकार न कनस मैदान चले सुभान अल्लाह काती वाला कुम काटे तुझे सामो झरण मां इस्माइल ही उहे दिहाड़ा जिन वक़्तन में अल्लाह जे मिठे मालिक जी रज़ा मौजिब मालिक जे हुक्म खे तस्लीम करे पंहिंजे ख्वाब खे पैगंबरन जा सच्चा हूंदा असां तव्हांजे ख्वाबन में अॻे पोइ ॻाल्हि थींदी आहे पैगंबरन जो जेको बि ख्वाब आहे उहो सचो ई सचो आहे रब जे रब जो ई हुकुम आहे इहो हुकुम मदीने वारे सवाल फरमायो त नबियन जा ख्वाब सच्चा आहिनि उन्हनि में का मिलावट कान्हे उनखे घटि में सम्झंदा इहो अल्लाह ही रब जी मेहरबानी जो असांखे ओहो दिलबर मदीने जो मोड़ मिलियो जंहिंजे दीन में जंहिंजी शरीयत में जंहिंजे फरमान में जंहिंजे हुकुम में का तकलीफ़ कान्हे जहिड़ी हालत मुल्क जी समझो था जहिड़ी हालत मुल्क जी जेकॾहिं अहिड़ा जारी तरफ़ बजे त केरु बचला अल्लाह खे ॾेखारे उनखे तकलीफ़ ॾेई असां में सुभान अल्लाह उहा ताक़त कान्हे का उहा मोहब्बत कान्हे का उहा सच्चाई कान्हे का दुआ कयो
असां भी इहो कमु करे ॾेखारियो असां भी पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे खे पोइते रखे हक़ ऐं सच जे इरादे खे साम्हूं रखे पंहिंजे क़दम खे अॻिते तव्हांखे मुबारक कदम तव्हांजो वधियल इंशाअल्लाह ताला दिल दुनिया में कदम खे वधायो क़यामत जे ॾियारे बि तव्हांजो कदम जन्नत ॾे वधाए उहे बंदा जेके तोसां गॾु घुमंदा जिल ख़ुदा जे हुकुम खे पोइते करे पंहिंजी ख्वाहिश खे साम्हूं रखी उन जे कॾ लॻी उन ते अमल कयो उहे पोइते हूंदा अॻ में दोस्तो ही उम्मत उहा उम्मत जेके भी उम्मती आदम खां तां ईसा अलैहिस्सलाम ताईं थी गुज़रिया उन्हनि जा दर्जा हिक तरफ़ तुंहिंजो दर्जो हर उम्मती खां आला आहे तुंहिंजो दर्जो हर उम्मती खां आला आहे अॼु तुंहिंजे दर्जे खे ख़ुदा जे मलाइकनि में रिसा अॼु तुंहिंजे लाइ ख़ुदा जा मलाइका गांव घुरी रहिया आहिनि मुंहिंजा मौला अॼु इन बंदरनि जी भारत थी इहे घर पंहिंजा रब जे हवाले करे मकान जायूं माल मारियूं रब जे हवाले करे पंहिंजी ख्वाहिश खे पोइते रखी तुंहिंजे हक़ जे फरमान खे साम्हूं रखी अॻिते क़दम खे वधायो इन्हनि जी तोखे भारत अॼु मलाक ख़ुदा खे तुंहिंजे लाइ पारतो कनि था हेॾो वरी मदीने वारा छो रसूलुल्लाह जो इरादो उहो बि जॾहिं ख़ुदा नथो मोटाए त दुआ नबी करीम जी कीअं ख़ुदा फलन वल यल क़िबलतन तरदुआ हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जमात सां नमाज़ पढ़ाए रहियो पाण इमाम इमामत कराइण साहबी मुक़्तदी उहे पोयों नमाज़ पढ़नि पिया इरादो थियो हुज़ूर जो इस्लाम जे अव्वल वक़्त में नमाज़ वारे वक़्त मुंहुं बैतुल मुक़द्दस नमाज़ पढ़ंदे इरादो साईं फरमायो त छो न मालिक साईं असांजे लाइ क़िबलो बैतुल्लाह हज़ूर जो इरादो थींदो हुयो वही नमाज़ में मुंहिंजा महबूब जंहिं पासे तुंहिंजो इरादो आहे तोखे ओॾे त फेरायूं इन आयत मुबारक जे पढ़ण सां मुंहिंजे दिलबर पंहिंजे रुख अनवर खे फेराए बैतुल मुक़द्दस खां पंहिंजे रुख अनवर खे मिटाए बैतुल्लाह ॾे मुंहुं करे बीठा त सभई सहाबी हुज़ूर जी पोयों ओड़ी तरह थी हुज़ूर बाक़ी नमाज़ बैतुल्लाह ॾे त हुज़ूर अलैहिस्सलाम जो इरादो आहे अल्लाह ताला नथो मोटाए दुआ नबी अलैहिस्सलाम जी कीअं मोटाईंदो क़यामत जो ॾियारो हूंदो हशर जो ॾियारो हूंदो आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं ऐं उन जी उम्मत छा कंदी नफ़्सी 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 रोईंदा पिया रड़ंदा पिया सुभान अल्लाह मुंहिंजो दिलबर अल्लाह जो प्यारो नबी अर्ज़ कंदो अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जेको दिलबर साथ दी दुआ घुरे मुंहिंजी उम्मत इंशाअल्लाह ताला त इन दुआ जे वसीले तोखे लहर
मुबारक तोखे आहे अॼु उहो ॾिहाड़ो अल्लाह पाक तोखे नसीब कयो आहे जंहिं ॾिहाड़े में इन महफ़िल में ख़ुदा जे मलाइकनि जो नज़ूल आहे रहमत वारी महफ़िल आहे पैगंबर जी यादि जी महफ़िल आहे त उन ॾिहाड़े अॼोके ॾिहाड़े पैगंबर पंहिंजे फ़र्ज़ुनि खे ख़ुदा जे हुकुम मूजिब कंध ते काती रखी तेज़ काती काती कम न कयो अल्लाह पाक दुंबे खे मोकिलियो जंहिंजे मथां काती वही हुनखे तकबीर अची वई मासूम असरो बची दोस्तो हे ॾिहाड़ो मुतबरक ॾिहाड़ो आहे भलारो ॾिहाड़ो आहे अॼोके ॾिहाड़े में हर दुआ हर पाण फरमाइनि था वल्लाह मोती व अना कासिम अल्लाह जी मुंहिंजे मथां अता आहे मां अता खे तक़सीम कयां थो उनखे विरायां थो इहो वंड उनखे मिलंदो इनखे नबीअ जी दोस्तो सभ खे पोयों इंसाफ़ इन्हीअ जे लाइ दुआ करो हिन मसइलनि खां हर मोमिन बख़ूबी वाक़िफ़ आहे साल या कॾहिं जुमनि ते ये ॻाल्हियूं ही क़ुर्बानी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी जो ख़ुदा जे हुकुम मूजिब पंहिंजे बचे जे गर्दन ते काती रखी ज़ोर आहे कातीअ कम न ऐं हूअ क़ुर्बानी कंहिंजी इमाम हुसैन इब्न अली जॾहिं तंबूअ खां लंघियो आहे मासूम बचड़ो अली अकबर या अली नालनि ते गिरे जो आवाज़ अंदर तंबू में आहिनि बच्चो तड़पे थो इमाम साहब हैरान थी वियो ये तड़प बच्चे में छाजी आहे बीबी साण समय थी क़िबला काल्ह हुकुम ढोकरो पाणी जो न पीतो अटो ॿ गुज़री आहिनि पाणी न मिलण करे मूंखे थञ कान्हे बचे खे खीर न आहे बचो उन में तड़पी रहियो आहे इमाम साईं तकिड़ो वञी बचे खे हंज ते बीबी ज़ैनब हिकु पासे पोइ बीठी आहे अदा हुसैन इन बचे खे खारे थोरे पाण फरमाइनि था अदी ॾिसे नथी त बच्चो उन में तड़पी रहियो दम निकिरी रहियो ज़ालिमनि खे इलाज कयां मन कंहिं ते रहम अचे हिकु पाणी ॾियनि अदा उनखे रहम न आहे पाणी न ॾींदई खाली मोटी मचा बचे खे कोन इमाम साईं पंहिंजे फर्ज़नि जो ॾुख सही न सघियो सुभान अल्लाह हेॾो इमाम साईं बचे खे हंज में खणी ॿाहिरि निकितो आहे होॾो सोहरा जो नियापो मदीने खां पहुची रहियो आहे छो त सॼो ॾिहाड़ो न्याणी न कंदी जेको दर खां लॻंदो पुछंदी वेंदड़ ॾे ख़बर मुंहिंजो बाबो हुसैन किथे आहे मुंहिंजो अधो किथे आहे मुंहिंजी अम्मा किथे आहे सॼी हवेली ख़ाली हूंदी रोईंदे ॾींहुं गुज़ारींदे वञी बिस्तरे ते सुम्हंदी जाग हूंदी निंड न हूंदी सुभाणे अखियूं पटड़ा हूंदियूं कॾहिं भाउ खे यादि करे कॾहिं भेण खे यादि करे कॾहिं अम्मा खे यादि करे कॾहिं पंहिंजे बाबे खे यादि करे ईअं यादि कंदे सिजो उभरे थो ईअं जो हिकिड़ो घोड़े सवार उतां तकिड़ो लंघियो पाण हथ मथे खड़े हुन घोड़े खे चढ़ियो पर सावजी चवे थी सुञाणे थो त मां केरु आहियां
मुझो नालो छा है मां काजी नानी हां बाबो मुझो केर आ अम्मा मुझी केर आ मां हुसैन जी जाई हां हुसैन जी जाई हां अली जी पोटी हां नबी जे घराणे जो मर्द आहियां मां पंहिंजे भाउनि जे लाइ कपड़ा ॿुधा आया आहिनि ॾे ख़बर वञे काॾे उहो वेंदड़ चवे थो त मां बगदाद वञी रहियो फरमाए थी त बगदाद करबला खां शाह में जो परे कोने जे कॾहिं तकड़ी वठी सघे मां ॿुधी आहे ख़बर त मुंहिंजो भाउ मक्कतुल मुकरमा खां निकितो आहे हाणे करबला वञी रहियो आहे जॻह ते भाउ मुंहिंजो मिलंदी हे मुंहिंजे भाउनि जा कपिड़ा आहिनि उन्हनि खे ॾे हेॾो इमाम अली मक़ाम उन ज़ालिम जे साम्हूं पातो आहे हेॾो बीबी जा क़ासिद पाता आहिनि उन क़ासिद खे गंढ ॾेई मोटियो आहे गंढ जो खई खोल त मासूम जा कपिड़ा आहिनि उहा उहे गंढ ॿधल इमाम हुसैन जे हवाले करे थो इमाम फरमातो छा आहे कि भला मां फलाणे शहर जो रहाकू आहियां मुंहिंजो नालो है हीअ मुंहिंजी ज़ात आहे मां वञा पियो कंहिं कम सां तुंहिंजी न्याणी दर ते रोए पई इशारो ॾिने मां घोड़े खे झलियो पंहिंजो तारीफ़ कराए पंहिंजे घरवारनि जी ॻाल्हियूं ॿुधाए हे मुंहिंजो अबो आहे हे मुंहिंजो ॾाॾो आहे हे मुंहिंजो घराणो आहे हीअ मुंहिंजी अम्मा आहे हीअ मुंहिंजी भेण आहे हे मुंहिंजो भाउ आहे उन मासूम जा मां कपिड़ा तयारु कया आहिनि सिबिया थियुमि पाण हथनि सां उहे मुंहिंजा वञी पुॼा सुभाणे इमाम हुसैन अली मक़ाम तेरे बचड़े खे खीर लाइ साम्हूं खणी वञे सोचो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे गर्दन ते खुदा जे हुक्म सां काती पजे थी पर काती कम नथी करे अॼु मासूम अस्कर जे गर्दन ते तीर पटन था को तीर काथे लगे तो तीर काथे लगे तो उन हथन में रोई तड़पी मासूम दम जॾहिं उहा गंढ तंबुर में खड़ी आया है बीबी सान फरमाए थी या ही कांजी गंढ इमाम से फरमा जो अधी खोले तो मासूम जा कपड़ा है अधी जानी कपड़ा मोकलिया पढ़नेरो भात तो जो अल्लाह जे हवाले करे आया वो शहीद थी जॾहिं उहे कपिड़ा खोलिया आहिनि हर को ॾिसणु अचे थो इमाम साईं जन हथड़ा मथे खणी दुआ घुरनि था ही हो नबी पाक जे बचड़नि जी शहादत जो मासूम बचड़नि खां बि ज़ालिम न मुरिया उहे निमाज़ बि क़ज़ा न कंदा रोज़ा बि रखंदा ज़िक्र बि ख़ुदा जा कंदा नेकी जा कम बि कंदा हेॾो पक्का दुश्मन आल बैत जा अॼु बि हिन वक़्त में उंद नस्ल हली रहियो मम्मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद मात काफ़िरा जिनखे नबी जी आल जो बुग़्ज़ आहे उन जो मौत कुफर अॼु बि बाज़ बंदन खे कलमो बि इहो पढ़नि था निमाज़ बि इहा पढ़नि था रोज़ा बि इहे रखनि था ज़कातूं मिलनि था ख़ैरातूं कनि था पिया पर हेॾो अली जे आल जो अली जी औलाद
औलाद जो बुग़्ज़ नबी जे आल जो बुग़्ज़ है ममात अला बुग़्ज़ आल मोहम्मद जंहिंखे नबी जी आल जो बुग़्ज़ उन बुग़्ज़ में मौत अची वियो उन्हनि जो मौत कुफर ते कलमो नसीब न थींदो ममात अला हुब आल मोहम्मद मात शहीदा जिनखे नबी जी आल जी मोहब्बत नबी जे बच्चन जी मोहब्बत नबी जे घरां जी मोहब्बत उन जो मौत दोस्तों सवाली दर्जे जो दर ना है ये दर है तो मुस्तफा जी आल जो दर है याद रखो पान फरमाए था मां इल्म जो शहर आया अली इल्म जो दर है देखियो दर नसीब थियो उनके मदीना अल्लाह पाक ताके साथ करे आबाद करे बड़े कर्म जो ॾिहारो रहमत जो ॾिहारो बरकत जो ॾिहारो फज़ल जो ॾिहारो अता सखा जो ॾिहारो अज अल्लाह जो करम वेराजी रहियो बरकत मथों छांइजी रही आहे वसी रही आहे महिरबानी थी रही आहे गुनाह माफ़ थी रहिया आहिनि नेकिन जा दर्जा तुंहिंजा वधी रहिया आहिनि अल्लाह पाक तव्हांखे साध कंदो आबाद कंदो दिलि सां दुआ घुरो मिठे मालिक खे सॼो भाॼायो अल्लाह पाक असांजो मोल दिलियूं ज़िंदा करे गुनाहनि खां अल्लाह पाक बचाए अल्लाह पाक मोमिन खे नेकी ॾे महर करे मालिक साईं उहे कम कराए जंहिंमें मालिक राज़ी रहे मालिक जो महबूब प्यारो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा असां को राज़ी रहे असांजी दिल भर में पक्का है याद रखो आशिक़नि जा जो आवाज़ मदीने पहुची आशिक़नि जा आवाज़ ॿुधी रहियो आहे जो आशिक़नि जे लाइ मदीने वारो साईं हथ मथे खणी दुआ सभई गॾिजी दुआ घुरो रब करीम अॼु असांजा आवाज़ मदीने तैयबा में पहुचाए असांजी दिलनि जूं नेक मैदा पूरियूं करे अल्लाह ताला सदके पंहिंजे शान जे हेकराईअ जे हर बुराई खां हर गुनाह खां असांखे तव्हांखे हर मोमिन खे ख़ुदा अमन रखे अल्लाह पाक असांजे मुल्क आलम इस्लाम खे हक़ सां सच सां दीन सां महबूबनि जी ग़ुलामी शरीयत निस्बत सां आबाद रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंता समीउल अलीम दोस्तों दुआ खां बाद नमाज खां बाद में 10 अर्ज़ खुदा वास्ते लंगर बगैर मानी जा खाई पोइ अगे कोन मानी अल्लाह जी ओ रज़ाक़ इन अल्लाह ओ रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतुल मतीन जो मिठे मालिक जो शान ओ ॾींदड़ जेको मूंखे बि खाराए तव्हांखे बि खाराए मूंखे कहिड़ी ताक़त आहे त मां तव्हां एतिरो खाराए सघां ही सभु मालिकनि जी महिरबानी आहे मालिकनि जो करम आहे मदीने वारे ये पाक नज़र जाते पहुचे थी उते रहमत ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم اللهم اغفر لي وارحمني وتب علي انك انت التواب الرحيم يا قاضي الحاجات يا مفتح الابواب ويا مسبب الاسباب حسبي الله لا اله الا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم حسبي الله نعم الوكيل نعم المولى ونعم الرشيد اللهم لا تحرمنا خير ما عندك شر ما عندنا يا ارحم الراحمين اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك ثبت قلبي على دينك ثبت قلبي على دينك صلى الله على خير خلقه سيدنا ومحبوبنا ومحبوب قلوبنا محمد وعلى
آله وأهل بيته وصحبه أجمعين آمين بجاه سيد المرسلين رحمة للعالمين رحمة للعالمين رحمة للعالمين آمين 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 يا رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم